वर हे कर हिकिड़े खे वठी अच त महिमानी कराईंसि। हा वाह ॿुधाए मोरे पुट रमू खे किथे रखियो अथनि? चयमि त मूंखे का बि ख़बर न आहे। तूं ईअं कोन ॿुधाईंदे, तूं ईअं न ॿुधाईंदे। दियो वैदे अकबर उन लालू खे बि कढी आ त खारायूंसि महिमानी। हा रमू वारा कम मूंखे था करणा पवनि। सिधो सिधो थी ॿुधा ॿुधा त रमू ऐं मारे पुट खे किथे रखियल आहिनि? ॿुधायो त बाबा ॿुधायो त पर धकु न हणजांइ। ॿुधायो ॿुधा तव्हांजे पुट खे रईस मूसा खान आहे कमाल खान जे अॻो कयो अथव। रईस मूसा खान कमाल कयो अथव। उन्हनि खे किथे रखियो अथनि? ॿुधायो त उन्हनि खे ख़बर सूबेदार सिकंदर सही टाइम ते आयो खान। इन जे अगवा जे केस में मां तोखे गिरफ़्तार थो कयां। सूबेदार सिकंदर गिरफ़्तार करण खां अॻु पुछ न लालूअ खां त मुंहिंजे पुट ऐं रमू खे किथे मूसा खाननि रखियो आहे। और ॿुधा साहब खुदा जे वास्ते हिननि खां असांखे बचायो। हे असांखे पादर आणी हरूभरू चवनि था त तव्हां चओ त मूसा खान जेको आहे हिननि जे पुट खे अगवा करायो आहे। लालू कूड़ न मां चवां थो कूड़ न हण न त न खान न धमकी न अॻियों थियल कहिड़े ॾोह में? हा अञा ॾोह थो पुछे? हा मूं हिननि खे अॻवा नाहे कयो। काल खां वठी कुटियो थी अञा थो चवे नाहे कयो। सूबेदार सिकंदर हिननि जे ॾोह में मूंखे हिकु कलाक बि जेल में नथा विहारे सघो। हा जेल जो तोखे मुंहुं ॾेखारियुमि इहो बि मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। हाणे महिरबानी करे अॻियों थियल न त मूंखे ज़बरदस्ती करणी पवंदी। कंहिंजा हमरा हुआ हाकुम खान ऐं वारिस खान कंहिंखे खई पिया वञनि। जंहिंजा बि हमरा हुआ उन्हनि ताईं हक़ीक़त पहुचाइण मूं मथां फर्ज़ बणिजे थो। किथे मुंहिंजी डर करे के मिसकीन मारिजी न वञनि। जेकॾहिं जुए में केर बि अगवा थियल हूंदा त उन्हनि जी ख़बर जल्द पइजी वेंदी। संभाल पाण खे जो जा पुट। न रुस्तम खान न ही दुश्मन न बल्कि मुंहिंजो दोस्त आहे। दोस्त बजो केर दुश्मन आहे केर दोस्त इहा ख़बर हाणे ई पइजी वेंदी। तूं पाण थी बजो कुछ भी हुजे रुस्तम खान कुछ भी हुजे हिन वक्त नजीब मूसा गॾु आहे। मूसा बजो मां तुझे करे हिन ज़ालिम खे ज़िंदा नथो छॾे सघां नथो छॾे सघां। रुस्तम खान जेकॾहिं गोली हली न ज़िंदा तूं बि हितां कोन ॾींदे। केर ज़िंदा मोटी थो वञे ऐं कजो लाश थो करे इहा ख़बर हाणे ई पइजी वेंदी। रुस्तम खान न न नजीब न सम्झण जी कोशिशि कयो त पोइ रोक रुस्तम खान खे। बजो बजो तूं विच में न कर। मां चवां थो निकिरो जमा निकिरो जमा। न रुस्तम खान न न
अॼु मुंहिंजे करे मुड़ी वञ, मुंहिंजे करे मुड़ी वञ। मजो तोखे ख़बर आहे त हिन केड़ा ज़ुल्म कया आहिनि। रुस्तम खान, हिन चक्कर मुंहिंजे करे तूं माफ़ करे। मूंखे ॾिस तूं। माफ़? अरे हिनखे माफ़ कयां त पोइ हलाए गोली हिकु हिकाणी करे वठूं। परे हट मजो, परे हट। मां चवां थो परे हट, परे हट। रुस्तम खान, हिन चक्कर मूंखे ॾिस, मुंहिंजी दोस्तीअ खे ॾिस। बाक़ी जेकॾहिं अॻियां साम्हूं आहियूं न, पोइ हिक ॿिए खे तव्हां मारे छॾिजो बस। त पोइ वञो वञो मुंहिंजे खे लटी वञो। मां वधीक देर ताईं पाण खे रोके नथो सघां। मजो वठी वञीस। हा नजीबत हलूं। रुस्तम खान, तमाम जल्द ॿीहर मुलाक़ात थींदी, तमाम जल्द। हा कंदासीं बि मुलाक़ात, ऐं मूंखे बि उन मुलाक़ात जो इंतज़ार रहंदो। उहा मुलाक़ात यादगार हूंदी। मजो बस हाणे मुंह मजा रहमत जी उमेद न रखजाए मुंह में रहमत जी उमेद बस। तुंहिंजी नी बेइज्जती जो प्लान था खानो का जरूर कंदासीं। बाबा साईं, असांखे त मारे असांजा संदई सावा करे छॾिया अथई। इहा असांजी ठर आहे जो खानो एतिरो अॻिते निकिरी वियो आहे। कमाल खान, हाणे जल्द मां जल्द खानो जो बिलो कर, जल्द मां जल्द। सुभाणे वरी हाज़िरी अथसि। जेकॾहिं हाज़िरी ते वञे थो त ज़िंदा वापसि कोन वठंदो। अॻे हाज़िरी ते न आहे वियो, हिन हाज़िरी ते हू ज़रूर वेंदो। बाबा साईं, उहो बि तॾहिं वेंदो न जॾहिं सिकंदर हथ कढंदुसि। कहिड़ो केस अथसि? बस सिकंदर थाणे जो मुंहुं ॾेखारे हथ कढंदुसि। कमाल खान, हाणे घणो थी वियो। हाणे ॿुधाए वञी खानू खे, ॿुधायसि त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे। गुलाम क़द्र। जी बाबा। बाबा, मां तोखे चयो त मौलूअ खे वठी आ, ऐं तूं वरी। बाबा साईं, मौलू कुने छिते कुते खाधई। छा छिते कुते? बाबा साईं, थोड़ी ना बताया थी, रात ॾींहं पिया भौंकदा असली चोरा ना खोपी खत्म थी गया साकू। बाबा, हाणे त ज़मीन जी सार संभाल कीअं कंदो जॾहिं त तव्हांखे काई ख़बर ई न आहे? बाबा साईं, 12 ना मिलता है, जरेब ना मिलता है। संभाल वेसा इतना कोरे तो थोड़ी हलावणी है। गुलाम क़द्र, वञ बाबा, वठी वञे हिन खे। ऐं खां पोइ ॿई वञी ज़मीन संभालियो। वञो बाबा, शाबाश। हाज़िर बाबा साईं, हाज़िर। हलो। न साइण न, आऊं हाणे एॾी बि सुस्त न आहियां जो चंद पैसनि ख़ातिर पंहिंजी ने ख़ैरा सां फिटायां न। 10,000 तोखे सुझनि ई नथा। माई वॾी, ख़ैरा जो हींअर लखनि में चक आहे। हिन में हू सवलो चक कान कढंदी, या त पंहिंजी मुंडी पटराईंदी या त मरी वेंदी, पर इहो चक कान कढंदी। हा, इन्हीअ चक कढाइण लाइ त तोखे 10,000 ॾियां थी। न माई वॾी, न न न न, इन 10,000 जे करे मां पंहिंजी ख़ैरा सां कान फिटाईंदसि। तूं मूंखे एतिरो छड़ो ॿुधाए त ख़ैरा खे हिन घर मूं तड़े कढण लाइ केतिरा पैसा वठंदी? घणा वठंदसि ख़ैरा खे तड़े कढण जा तूं पाण सम्झी सघीं थी त हुनखे कढण जा केतिरा वठंदसि? मूं पंहिंजे तरफ़ां एतिरा चया। जे तोखे इहे पैसा घटि था लॻनि त तूं खणी पंहिंजी तरफ़ां ई ॿुधाए त तूं छा वठंदीअ? ही ख़ैरा खे हवेली मां कढण लाइ हवेली खे दाव ते लॻाईंदी। ख़ैरा खे हवेली मां कढण एॾो आसान बि कोन्हे। इन करे जेतिरो बि हिन खां माल खाइजे न ओतिरो घटि हूंदो। छा पई सोचे? माई वॾी, भला तव्हां ईअं कयो, फ़िलहाल मूंखे बसि 20,000 ॾेई छॾियो, त उन खां पोइ जेको आहे ख़ैरान जे पेरनि हेठां मां बाहि ॾियणु शुरू कयां, ऐं उन खां पोइ 20,000? हा माई,
इहा त न शुरुआत आहे माई। पैसा पैसा अञा त वॾा पैसा खपंदा। इहो छा पई चवे? मां तोखे वध में वध 20,000 ॾेई सघां थी। न माई वॾी न, पोइ त का वञी ॿी का ताड़ जेका इहा तोखां 20,000 वठे ऐं ख़ैरा खे तड़े कढे। न न इन्हनि 15-20 मां छा थींदो? मूंखे लाचारी कोन पियो आहे जो इन्हनि 20,000 जे करे वञी पंहिंजा ॼुंडा पटरायां। टोटल घणा वठंदी? ॻाल्हि ॿुध, आहे त लखनि जी ॻाल्हि, लख वठां लख, पर ख़ैर तूं भाणे पंहिंजी आहीं तंहिंजे करे ख़ाली मूंखे 50,000 ॾेई छॾिजांइ बस। 50,000? सोचे वठ, जेकॾहिं तूं एतिरा पैसा मूंखे ॾेई सघीं थी त ठीकु आहे त पोइ वञी ख़ैरा जा पेर गरम कयां। जेकॾहिं न का ॻाल्हि ई कान्हे, तूं ॼाण ख़ैरा ॼाण मुंहिंजो छा वञे। ख़ैरा खे हिते तड़े कढंदीअ या उनजो खून कंदीअ जो 50,000 थी ॿुधाए? ये केडू पिया दन जितना थुली पिया छ आखिर खबर पहुंचा है। अरे छा चई? हां वन वन असा त के मोह लगा नहीं चाहना हूं। हां ही उठ। अल्लाह बा केडा हाथ गई हने त मठाई फिरा गते बिना नहीं छा कंदे? छा कंदे? छा कंदे? तीन नानी दू त पता है नहीं ना एकड़ी एडू भी एडू मत तीन नानी न तो ये न तो छा कंदे? हां तू कंदे छा? छा कंदे तू? के गई वाला देख मिठाई फेंक गए गाल बुध शरीयत पूरी की तो इतना चपाता आयो नहीं ठीक है ना एमल चौथी चपात नानी न त अञा कोन थो मणी। हां अञा कोन थो मणी। अजे वठ चौथी छा कंदे? क्या करे सामे? हां छा कंदे? न त गुलाम के भज केड़ा बेवकूफ जे न अड़िया ने गोठ में केड़ा मोलूअ जो भाडोलू रस जो नौ कमदार आहे। फिर हाणे मुंहिंजो तारफ थी वियोसि, अॻिते जल्दबाज़ी न कर। पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त असांखे वठियूं काॾे था हलो? पंहिंजे जो खेर घुरी थो त चुप करे हलो। भले मूंखे मारे छॾियो, मां ईअं न हलंदुसि। तूं पंहिंजो नथो सोची त हिन नंढड़े जो सोच ऐं मट करे हल, न त ॿिन्हिनि मां हिकिड़े खे बि जहिड़ो न छॾींदासीं। चाचा हलो हाणे, न त इहे असांखे मारे छॾींदा। असां थो त तोखां नंढड़ो बि सियाणो आहे। इन ये करे पंहिंजे मौत खे दावत न ॾे ऐं इज़त सां असां सां उथी हल, न त तुंहिंजो लाश बि तुंहिंजे माइटनि खे कोन मिलंदो। डीएसपी साहब सूबेदार सिकंदर मूंखे मजबूर हथनि में हथियार खणण लाइ। न खानन न, मां तोखे कानून हथ में खणण जी इजाज़त कॾहिं बि न ॾींदुसि। जेकॾहिं ईअं सिकंदर खान मूंखे तंग कंदो रहियो न त मुंहिंजे लाइ ॿियो को बि चारो न आहे। हा, उन ई में कुझु तव्हां जूं बि ग़लतियूं आहिनि। मुंहिंजो पुटु अगवा कयो वियो आहे, हुन में मूंसां खान जा हथ आहिनि। जेकॾहिं तव्हां मूंसां ख़िलाफ़ को बि क़दम नथा खणो त मजबूरन मूंखे कदम खणणो पवंदो डीएसपी साहब। हा,
असां मूसा खान जे खिलाफ कदम खणण लाइ तयार आहियूं, पर तव्हां हिकिड़ो बि सबूत खणी अचो। ठीक है डीएसपी निसार खान, मां तमाम जल्द तव्हांखे सबूत आणे थो ॾियां, पोइ ॾिसां थो त तव्हां मूसा खान खिलाफ कहिड़ो था कदम खणो। जंहिं ॾींहुं बि मूसा खान लाइ को सबूत मिले त इहा कार्रवाई मां पाण कंदुसि, पाण। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे, वाइदो। मुझी ग़ैर मौजूदगी तू चंगो फायदो वतो आहे। हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे सकीना, तव्हांजा रवैया जहिड़ा हा जंहिंजे करे मूंखे ही कदम खणो पियो। बीठी छो आहीं, अची वेह न। तू पंहिंजी हमदर्दी मूंखे न ॾेखार। ये चरिया तू हिन लाइक़ ई न आहे। जे मां तुझे लाइक़ न आहियां त तू मूंखे पंहिंजो हक़ ॾे त मां हितां हली वञा। हकमार में 5 लख रुपया लिखियल हुआ ऐं तू वञण वक़्तु इल्माड़ीअ में 6 लख रुपया खणी वई आहे। ये तुझा वहम आहिनि, मां 1 रुपयो बि न खयो आहे। ख़ैर वरी बि मां 5 लख रुपया ॾियण लाइ तयार आहियां। अधु जायदाद मुंहिंजे नाले थींदी, इहो ई मुंहिंजो हक़ आहे। हीअ मुंहिंजी मिल्कियत हराम जी न आहे जो तुंहिंजे भाउ खे अयाशुनि लाइ लिखी ॾियां। कल्ह खां वठी अदा सोदो ॾिसण में ई नथो अचे। हिते उन में कमु आहे, न्यापो मोकिलियोसि त मूं वटि थी वञे। हिन वक़्तु हू आराम में हूंदो, तूं हल असांखे बि आराम करण ॾे। तूं हिते आराम कंदे ऐं मां रंधिणे में सुम्हंदमि, तूं इहो सोचो कीअं? असांजे बेडरूम में सकीना अची सुती आहे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे मड़। तूं इन्हे धूतीअ खे पंहिंजे कमरे में घिड़ण ई न ॾे। हाँ, दिलावर सां गॾु तूं हुनखे अकेलो छॾे हली आई आहीं। हाणे जे दिलावर जा कन भरे तुंहिंजे खिलाफ़ त पोइ? अम्मा कान थी दिलावर जा कन भरे। अमड़ तोखे न आहे ख़बर, तूं हुनजे मथां पहाज आई आहीं। हाँ, हाणे उहो कीअं तोखे बर्दाश्त कंदी? अम्मा कुझु बि कान थींदो, तूं माठ करे सुम। अॼो की राति गुज़री वेंदी, मां तोसां गॾु सुम्हां थी बस। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। जे तूं ईअं ढिल ॾींदी रही आहे न अमड़, त पोइ इहा धूती तोखे हिते पेर खोण ई कोन ॾींदी। हा, हाणे तूं हिते वेह त मां वञी थी हिन जो बंदोबस्त कयां। सुर हेॾे सुर त मां लहां हेठि त हिनखे चङी तरह करे अचां। सम्झे छा थी पई? ॾिसे छा थो, तूं बि माठ करे सुम्ही पओ। अॼो की राति तुंहिंजी दादली कोन ईंदी। हाणे ठहियो, हाणे मां सुम्हां थो, तूं माठ करे आराम कर। निंड आई त पाण ई सुम्हंदुसि। नथो सुम्हे त तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे निंड थी अचे। घबराए न,
सॼी रात बखो जो सुती पई हुज। जहिड़ो दिलावर थुल्हो तहिड़ी मां, ख़बर ई कान पवंदई। सुबुह जो जॾहिं अखि पटबई त पोइ ख़बर पवंदई। बल्ब विसायां त सुञाणे न वठी। दिलावर अञा कावड़ आहे छा? ॻाल्हाए छो नथो? मां वरी ग़लती अहिड़ी न कंदसि। सिर्फ़ु हिन चकर माफ़ी ॾे, हिन छोरीअ खे तलाक ॾे। मां सॼी उमिरि तुंहिंजो पेर धोई पीअंदसि। हिन घर मां त तड़े तोखे ई कढणो आहे, तोखे। तूं वरी मुंहिंजी धीउ जे लाइ थी सोचे पई। तव्हां हिते, अम्मा किथे आहे? माई खैरां पे कमाल जी औरत आहे, वॼाए छॾी अॼु त। ख़बर त सकीना खे सुबुह जो पवंदी, ॾाढो मज़ो थींदो। विड़ी वरी पार में ढांगा ते त साॼो छा वञे। असां थकल, असांजो कमु आराम सां वञी पाण में ॼाणनि। वडेरी, ओ वडेरी, दे हाल हाणे जे गर्मी घटि थी आहे त भला उथ। माई तूं सॼी रात वॾा वॾा बख विधा थी, ओॾे महिल ख़बर ई न पई पई हाणे माई तूं। जे मां तुंहिंजो मथो न कूड़ायो ऐं तो कढियो न मैं त मुंहिंजो नालो वरी साणे सकीना न आहे। कॾहिं को ये अजमन वारा कम शुरू किया अथई? हाली त रात सुठी गुज़री, पोइ ॾिठो वेंदो। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, जेको खैरा सां खौंसंदो उन जो इहो हाल थींदो।